गर्मी आहे, गर्मी जी शिद्दत आहे, टाइम तमाम काफ़ी थी गुज़रियो आहे, पर रसूलुल्लाह जा आशिक़ सरसार लगा पिया आहिनि। या शे गवाही दी रही है तव्हांजी सीनन में रसूल अकरम मदीने जे ताजदार जे बचड़न जी मोहब्बत आहे। मुस्तफ़ा करीम जे शहजादन इमाम हसन इमाम हुसैन जी मोहब्बत आहे। मदीने वारे साईं जे पीराने पीर रोशन ज़मीर शहनशाह विलायत पीराने पीर दस्तगीर जी मोहब्बत आहे। तव्हांजे दिलनि में साहिब मज़ार साहिब उर्स हफ्ते ज़बा वली कामिल मर्द मुजाहिद मखदूम अहले सुन्नत पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी रहमतुल्लाह ताला अलैह जी मोहब्बत आहे। तव्हांजी सीनन में पीर सैयद हाफ़िज़ आरिफ शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह जी मोहब्बत आहे। जे तव्हांखे हेतिरे टाइमनि जे अंदरि हीअ आशिक़नि जा चेहरा ॿेकनि था पिया, इहा मदीने वारे साईं जा मोहब्बत जो सबूत आहे। सुभान अल्लाह। शदीद गर्मी लगी पई आहे, पर रसूल अकरम सरवरे कायनात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा आशिक़ो मदीने वारे साईं जे बचड़न अहले बैत जी मोहब्बत तमाम ॿुधी, पर मदीने वारे ताजदार हबीब किबरिया सरवरे कायनात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत मदीने वारे साईं जे अहले बैत जी मोहब्बत मुस्तफ़ा करीम जे सहाबा करम अलैहि रिज़वान जी मोहब्बत असां जी ईमान जी गैरत आहे। मुस्तफ़ा करीम जा आलो असहाब मुस्तफ़ा करीम जा अहल बैत असां जे सिर जो ताज आहिनि। जिन जे सीनन में रसूलुल्लाह जे बचड़न जी मोहब्बत नाहे, जिन जे सीनन में रसूलुल्लाह जे सहाबा जी मोहब्बत नाहे, इन जे ईमान में असां के शक आहे। मदीने जे ताजदार फरमायो मुंहिंजा सहाबा कराम आसमान जे सितारनि वांगुरु आहिनि, जेको उन्हनि जे कढ लॻी वेंदो वो हिदायत वारो बणिजी वेंदो हलियो आहे। मुस्तफ़ा करीम जो हर साहबी असां अहले सुन्नत व जमात जो सिर जो ताज आहे। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे सहाबा कराम मस्जिद नबी में वेहण वारा मुस्तफ़ा जा सहाबा कराम मुस्तफ़ा जे ज़बान नबुवत मां लफ़्ज़ निकिरंदा हा, पंहिंजे सीननि में हंडाईंदा हा, जिते कदम पाईंदा हा मुस्तफ़ा करीम जे मोहब्बत जा ही पेकर ॿुधाईंदा हा। जिते रसूलुल्लाह जा आशिक़नि कदम पे पाता उते इश्क़ मुस्तफ़ा जो वलवलो करे ॾेखारींदा हुया। मुस्तफ़ा करीम जे सहाबा कराम ये मोहब्बत करे ॾेखारे। मदीने वारे साईं जा उहे सहाबा कराम जेके मुस्तफ़ा करीम जे पोयों नमाज़ूं पढ़ण वारा हुया। मुस्तफ़ा करीम जा उहे सहाबा कराम सुबुह शाम मुस्तफ़ा करीम जी ज़ियारत करण वारा हुया। जॾहिं मुस्तफ़ा करीम जे मथां क़ुर्बानी जो वक़्तु ईंदो हुयो, जॾहिं जंगियुनि जा लाइ ऐलान थींदो हुयो, लबैक या रसूलुल्लाह जो सदाऊं हणी करे मुस्तफ़ा करीम जा आशिक़ सीना ताए करे ॿुधाईंदा हुया त गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए लेकिन वो परवाह नहीं करते। जंग जो मैदान हो जाए, जंगे बदर हो जाए, मुस्तफ़ा करीम जा सहाबा कराम जो जानियूं हाज़िर हुयूं। जंगे औद जो मकाम हो जाए, मुस्तफ़ा करीम जे सहाबा कराम जो जानियूं हाज़िर हुयूं। जंगे खंदक जो मैदान हो जाए, मुस्तफ़ा करीम जे सहाबा कराम जो जानियूं हाज़िर हुयूं। हा मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा कराम जो हर मैदान ते पंहिंजूं जानियूं हाज़िर हुयूं। जंगे खैबर जो मकाम हुजे, मुस्तफ़ा करीम जा सहाबा सीना ताए करे ईंदा हा। मुस्तफ़ा असांजा बच्चा तो मुस्तफ़ा जे कदमनि जे मथां घोड़ करे चलींदा। रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे, मुस्तफ़ा करीम जे बचड़नि जी मोहब्बत आहे। पंहिंजे सीननि जे अंदरि मुस्तफ़ा जे बचड़नि जी मोहब्बत रखो। पंहिंजे बच्चनि खे रसूल अकरम जी मोहब्बत जो दर्स ॾियो। हबीबन करीमन फरमायो पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे औलाद खे मां रसूलुल्लाह जी मोहब्बत सेखारियो। टे नंबर ते मां मुस्तफ़ा करीम जे अहल बैत जी मोहब्बत सेखारियो। टे नंबर ते उन्हनि पंहिंजे बच्चनि खे दीन जो दर्स ॾियारियो वञे। रसूलुल्लाह जी मोहब्बत आहे। हुसैन कल्ब ज़िंदा हो, इमाम हुसैन अॼु बि ज़िंदा आहे। क़यामत ताईं हुसैन जो ज़िक्र हलंदो रहंदो। अॼु जे करे आशिक़नि जो जमे कफ़ीर तोखे नज़र अचे थो, इन शइ जी गवाही ॾेई रहियो आहे, इन शइ जो सबूत आहे त असांजे सीननि में रसूलुल्लाह जे बचड़नि जी मोहब्बत आहे। असांजे सीननि में मदीने वारे घोट जो प्यार आहे। मुस्तफ़ा करीम जे शहज़ादनि जो मोहब्बत, मुस्तफ़ा करीम जे बचड़नि जी इश्क़ ऐं मोहब्बत असांजे सीननि में अॼु बि ज़िंदा आहे। जेकॾहिं तोखे अॼु मस्जिद मां भांग जो आवाज़ नज़र अचे थो, आवाज़ ॿुधण में अचे थो, सम्झ त हुसैन जी हुकूमत अॼु बि ज़िंदा आहे। यज़ीद मिटजी वियो हलियो, यज़ीद ख़त्म थी वियो हलियो, पर अॼु बच्चे जे ज़बान ते
जो तोखे इमाम हुसैन जो ज़िक्र नज़र ईंदो। अॼु घर घर जे अंदर तोखे इमाम हुसैन जे नाले वारो तोखे नज़र ईंदो। दुनिया जे अंदर पूरे दुनिया जे अंदर तव्हां ॾिसो कंहिंजो यज़ीद नालो न हूंदो, यज़ीद जो ख़ानदान मिटिजी वियो हलियो, पर जे अॼु घराने में तोखे इमाम हसन जे नाले वारो मिले थो, हुसैन जे नाले वारो मिले थो, पीर ज़ैनुल आबिदीन जे नाले वारो मिले थो, इमाम अली अकबर जे निस्बत वारो तोखे मिले थो, इमाम अली असगर जे निस्बत वारो तोखे नालो मिले थो, समझो या रसूलुल्लाह जे अहल बैत जी मोहब्बत जी निशानी आहे। अल्लाह करीम शल सां तव्हांखे इन्हनि मोहब्बतनि में जारे, इन मोहब्बत में मारे। अल्लाह जे कामिल वलियनि जो आस्थानो आहे, सखियनि जो दरवाज़ो आहे। मुंहिंजी हीअ ज़िंदगी में मां पहिरियों दफ़ो आयो आहियां ऐं मां पंहिंजी पूरे ज़िंदगी में तलबे इल्मी जे दौर में हज़रत क़िबला साईं पीर साईं आरिफ शाह जीलानी रहमतुल्लाह हिकु दफ़ो मुलाक़ात कई हुई। मक्के जे सरज़मीन ते मुंहिंजे क़िबला मुफ्ती अब्दुर्रहमान वटि आया हुआ। मां सभिनि खे अर्ज़ु कयो, क़िबला मां तव्हांखे सुञाणा कोन थो। पाण फरमायो सुञाणी कोन थो त मां तव्हां जहिड़ो आहियां, तव्हां मूंखां भला आहियो जो तव्हां रसूलुल्लाह जे नाले मुस्तफ़ा जे दीन खे पिया पढ़ो। लाज़मी हुई, इनकिसारी हुई, मोहब्बत हुई। अॼु उन मोहब्बत जो रंग तव्हांजे साम्हूं आहे। रब करीम सलेन आस्थाने खे ता क़यामत ताईं सलामत रखे। रब करीम सलेन आस्थाने जो फैज़ खे ता क़यामत जे सुजोभण ताईं सलामत रखे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।